वेलकम बैक नाज़रीन। खबर में अपडेट जो सिलसिलो जारी है। वापडा के इम्कानी निजकारी खिलाफ मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुज़ाहिरो करे कम छड हड़ताल कई वही है। खैरपुर में सेप्को मुलाजमन वापडा के इम्कानी निजकारी खिलाफ एहतजाजी रैली कढी है। एहतजाज कंदड़न जो चवण हो त वापडा के निजकारी कंहिं भी सूरत में कबूल न कई वेंदी। हुकूमत के अहिड़े अमल से वापडा मुलाज़िम बुखूं काटण ते मजबूर थी वेंदा। डेहरकी में भी वापडा के इम्कानी निजकारी खिलाफ सेप्को मुलाजमन कम छड हड़ताल करण बाद बाह ते कारियूं पट्टी बधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन दौरान हाइड्रो यूनियन के अगवान सलीम समीजो, मुमताज लकारी, शम्स भुट्टो ऐं ॿियनि चयो त पीटीआई सरकार हिक तरफ़ मुल्क में महांगाई जो तूफ़ान आणे ग़रीबन जो जीअण जंजाल करे छडियो आहे त ॿिए पासे इदारनि खे हानगाइण पोरियतनि जे वात मां गिरह खसण की कोशिश कई पई वञे, जेका कंहिं भी सूरत में कबूल न हूंदी। सीता रोड में वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन रहमानी नगर तरफां वापडा के इम्कानी निजकारी खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते यूनियन के चेयरमैन दिलशाद सोलंकी, इज़हार अली चांडियो, मौला बख्श बुगियो, अस्कर मेमून ऐं ॿियनि चयो त वापडा जी निजकारी वारो फ़ैसिलो मढ़ियो वियो त धमाधम मस्त कलर थींदो।